नाज़रीन, गॾियल अरब इमरात पाकिस्तान जो 2 अरब डॉलरनि जो कर्ज़ ओवर रोल ऐं 1 अरब डॉलरनि जो इज़ाफ़ी कर्ज़ ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। इमराती सदर अहिड़ो ऐलान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां मुलाक़ात दौरान कयो आहे। गॾियल अरब अमारातनि जे सदर पाकिस्तान जो 2 अरब डॉलरनि जो कर्ज़ ओवर रूल ऐं 1 अरब डॉलरनि जो इज़ाफ़ी कर्ज़ ॾियण जो ऐलान कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अबू ज़हबी में गॾियल अरब अमारातनि जे सदर शेख मोहम्मद बिन ज़ैद अल नहयान सां मुलाक़ात कई। शेख मोहम्मद बिन ज़ैद उन मौक़े ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो आदरभाव कयो ऐं पाकिस्तान जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जी ख़्वाहिश ज़ाहिर कई। पधराई मौजूदु मुलाक़ात दौरान ॿिन्ही अॻुवाणनि गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई, जॾहिं त अमाराती सदर ॿिन्ही मुल्कनि विच में तारीख़ी लाॻापन ऐं UAE में पाकिस्तानी कम्यूनिटी जी ख़िदमतुनि जी बि वाखाण कई। उन मौक़े ते अमाराती सदर पाकिस्तान जो 2 अरब डॉलरनि जो कर्ज़ ओवर रूल ऐं 1 अरब डॉलरनि जो इज़ाफ़ी कर्ज़ ॾियण जो पिणु ऐलान कयो।